अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान सिटीज़न पोर्टल ऐप ज़िले मटियारी बाबति आयल अवामी शिकायतनि जे फौरी अज़ाले लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर टू अब्दुल मजीद ज़हरानी जी सदारत ज़िले अमलदारनि जी अहम गॾिजाणी में लाॻापियल खाते विच में मौसल राब्ते लाइ हेल्प डेस्क ऐं व्हाट्सअप ग्रुप क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंमें हर इदारे जा 2 फोकल पर्सन मुक़ररु कया वेंदा। गॾिजाणी में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर वक़ार अंसारी, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट रियाज अली गाहोटे, डिप्टी डीईओ अमीर बख्श सहतो, डिप्टी डीईओ सैयद पीरल शाह, टाउन ऑफिसर ऐं ॿियनि खाते जे अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी में ॿुधायो वियो त पाकिस्तान सिटीज़न पोर्टल ते ज़िले मटियारी जे बल्दियाती इदारनि, पब्लिक हेल्थ वर्क्स एंड सर्विस, पुलिस ऐं एस्को समेत मुख़्तलिफ़ खातनि खिलाफ़ 58 अवामी शिकायतूं मिलियूं आहिनि, जंहिंखे फौरी तौर ते हल करण लाइ उपा वता वञनि। 15 ॾींहनि अंदरि शिकायत हल न करण जी सूरत में चीफ सेक्रेटरी सिंध पारां लाॻापियल खाते जे अमलदारनि खे तहरीरी वाज़ह तलब कई वेंदी। एडिशनल डिप्टी कमिश्नर टू अब्दुल मजीद ज़हरानी ज़िले जे सभिनी ऑफिसरनि खे हिदायत कई त हिन मामले खे तमामु संजीदगी सां वरितो वञे ऐं अवामी मसइलनि जे हल में कंहिं बि क़िस्म जी कोताही ऐं लापरवाही न कई वञे। गॾिजाणी खे असिस्टेंट डायरेक्टर P&D हेल्प डेस्क जे फोकल पर्सन रियाज अली गाहटे ॿुधायो आहे त पाकिस्तान सिटीज़न पोर्टल ते हर खाते जूं पंहिंजूं ई आईडियूं ठाहिण लाइ फॉर्मेट जोड़ियो वियो आहे त जीअं सिधो सो लाॻापियल खाते जे अमलदारनि खे क़ौमी शिकायतूं फौरी हल करण लाइ मोकिली सघजनि। बुनियादी तौर ते ही बग़ैर कंहिं कागज़ जे इस्तेमाल जी अवामी शिकायतूं हल करण जो मकनिज़म आहे, जंहिं मक़सद लाइ ज़िले जे लाॻापियल ऑफिसरनि जो व्हाट्सअप ग्रुप पिणु ठाहियो वियो आहे त जीअं राब्ते में आसानी थिए ऐं अवामी शिकायतूं फौरी तौर ते हल थी सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।